जेकॾहिं अव्हां घटि वक़्त में थुल्हाइप मां छुटकारो हासिल करणु चाहियो था त अव्हां खे पंहिंजी खुराक ते ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। अहिड़ी हालत में घटि कैलोरीज़ वारियूं ग़िज़ाऊं वधीक खाइणु घुर्जनि जंहिंसां वज़न जल्दी जल्दी घटि करण में मदद मिलंदी। जेकॾहिं अव्हां गर्मियुनि में वज़न घटि करण जो मंसूबो ठाहियो आहे त अव्हां खे खाधे में केतिरा ई ऑप्शन मिलनि था। अव्हां घर में ई सिहतमंद ऐं ज़ाइकेदार रायतो बि आज़माए सघो था। रायतो सिहत सां गॾोगॾु वज़न घटि करण में बि मददगार हूंदो आहे। रायते में छा छा शामिल करे सघिजे थो, उन लाइ कुझु शयूं ॼाणणु घुर्जनि। चकुंदर में कैलोरीज़ घटि ऐं पाणी वधीक हूंदो आहे। चकुंदर में विटामिन्स ऐं मिनरल्स वज़न घटि करण में मदद कंदा आहिनि। खीरे में पाणी घणो हूंदो आहे ऐं उहो खाइण सां बुख नाहे लॻंदी। उहो ई सबबु आहे जो वज़न बि घटिजंदो आहे। लौके में फाइबर वधीक हूंदो आहे ऐं उन जे वापराइण सां अव्हां जो वज़न जो तेज़ी सां घटिजण में बि मदद मिलंदी आहे। रायते में फूदनो आम शइ आहे। खुश्क फूदनो या उन जो पाउडर ठाहिजे ऐं उन खे रायते में मिलाए सघिजे थो। फूदने वारो चाट मसालो बि हूंदो आहे जेको रायते में शामिल करे सघिजे थो।